Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. पाकिस्तान में इस वायरस की दूसरी लहर बतदरीज शुरू हो चुकी है। कुछ पाबंदियों को सख्त करना नागुज़ीर होता नजर आ रहा है। चंद हफ्ते पहले दिन में 400-500 के करीब नए केसेस होते थे। इस वक्त इनकी तादाद हर रोज़ 700, 750 इस रेंज में आ चुकी है। इसके अलावा अमवात जो कोरोना के ज़रिए हो रही हैं उनमें भी इजाफा हुआ है। मुल्क में कोरोना वायरस की ॿी लहर शुरू, पाबंदियुनि में वाध जो इम्कान। सिहत बाबति वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कोरोना केसिस ऐं फ़ौतगियुनि में वाध मां ज़ाहिर थिए थो त कोरोना जी नई लहर शुरू थी वई आहे। मस्बत केसिस जी शरह 2.5 खां पोणा 3% ताईं पहुची चुकी आहे, जंहिं सबबि कुझु पाबंदियुनि में सख़्ती करणु अणटर बणिजी वियो आहे। कारोबारी सरगर्मियुनि ऐं तक़रीबनि जे वक़्त में घटिताई लाइ मुशावरत जारी आहे। सूबनि सां मुशावरत खां पोइ पाबंदियुनि बाबति 1-2 ॾींहनि में वाज़े सिफ़ारिशूं साम्हूं अची वेंदियूं। मुल्क में हिकु ॾींहुं अंदरि कोरोना जा 773 नवां केसिस रिपोर्ट, वधीक 6 मरीज़ फौत। महांगाई ते ज़ाब्तो अचण ताईं सुख सां न विहंदुसि। खंड ऐं कणिक इम्पोर्ट थियण बाद क़ीमतुनि में लाथ आई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ख़िताब। इजलास दौरान काबीना मेंबर्स शिकायतूं कयूं त तक जा माण्हू महांगाई जूं दाहूं कनि था। वज़ीर आज़म काबीना खे ख़ातिरी कराईंदे चयो त महांगाई ते ज़ाब्ते लाइ क़दम खणी रहिया आहियूं। इजलास दौरान पेशावर धमाके जी मज़म्मत कंदे माजी बैलनि जे ईसाले सवाब लाइ दुआ घुरी वई। पेशावर जी दीर कॉलोनी में मदरसे अंदरि ज़ोरदार धमाके जे नतीजे में माजी बैलनि जो अंग अठ थी वियो। 12 सूदो 100 खां वधीक ज़ख़्मी। धमाके में माजी बैलनि जा लाश सुञाणप बाद वारसनि हवाले। पुलिस चवणु आहे त मदरसे अंदरि दर्स जारी हो त ओचितो धमाको थियो। धमाके वारी जाइ तां शकी थेलो हथायो आहे। IG KP सनाउल्ला अब्बासी चयो आहे त पेशावर में दहशतगर्दी जा 3 अलर्ट्स हुआ। मस्जिद ऐं मदरसनि खे निशानो बणाइण जूं धमकियूं मिलियूं हुयूं। AIG बम डिस्पोज़ल शफ़क़त मलिक जो चवणु आहे त धमाको कंहिं मुनज़िम ग्रुप जी कार्रवाई लॻे थो। धमाके लाइ टाइम डिवाइस इस्तेमालु कयो वियो। 5 खां 6 किलो धमाकेदार मादे सां गॾु छुरा बि हुआ। धमाके वारी जाइ तां गॾु कयल शाहिदियूं फॉरेंसिक टेस्ट लाइ लेबोरेटरियूं माणियूं वयूं। KP जे वॾे वज़ीर तरफ़ां माजी बैलनि जे पोइरनि लाइ 5-5 लख ऐं ज़ख़्मियुनि लाइ 2-2 लख रुपया मुआवज़े जो ऐलान। धमाके जो आगा मीर जानी शाह थाणे ते केस दाख़िल। वज़ीर आज़म इमरान ख़ान सुप्रीम कोर्ट जो हुकुम तहत मुल्क में 120 नयूं एहतसाब अदालतूं क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। क़ानून वारी वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त क़ानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम जी मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म मंज़ूरी ॾिनी। पहिरें मरहले में 30 नयूं एहतसाब अदालतूं क़ाइमु कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे जिनसी तशद्दुद जी रोकथाम लाइ बि ख़ुसूसी अदालतुनि जे क़याम बाबति ब्रीफिंग। वज़ीर आज़म मसवदो तलब करे वरितो। असांखे इलेक्शन में धांधली जी शिकायत आहे। इदारा माज़रत कनि या धांधली कंदड़नि खे वाइको कनि। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त जेके हुकुमरान दहशतगर्दी ख़त्म थियण जूं दावाऊं कंदा हुआ, पेशावर वारो धमाको उन्हनि जे मुंहं ते चमाट आहे। हुकूमत ऐं हुकूमती इदारा तहफ़ुज़ नथा ॾेई सघनि त मदरसा पाण सिक्योरिटी जा इंतज़ाम संभालींदा। मुल्क में नाअहलनि जी हुकुमरानी आहे। नाजाइज़ ऐं सिलेक्टेड हुकूमत सां ॻाल्हियूं न कयूं वेंदियूं। PDM पंहिंजी तहरीक में आवाम जी तर्जुमानी करे रही आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो त फ्रांस तरफ़ां गुस्ताख़ ख़ाका जारी करण वारो अमल मज़म्मत जोॻो आहे। अवाम फ्रांसीसी शयुनि जो बाइकआउट करे ऐं हुकूमत वापारी मुआहिदा रद्द करे। अवाम ईंदड़ हफ़्ते एहतजाजनि ज़रिए गुस्ताख़ ख़ाकनि ख़िलाफ़ पंहिंजी राय जो इज़हार करे। BNP सरबराह अख्तर मेंगल जी नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ सां अहम मुलाक़ात। रायवंड में मुलाक़ात दौरान ॿिन्ही पार्टीज़ जे अॻवाननि जी बि शिरकत। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-ए-हाल ऐं हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ हिकमत अमली ते सलाह मशवरा। इन खां अॻु अख्तर मेंगल रायवंड पहुतो त मरियम नवाज़ ऐं ॿियनि लीगी अॻवाननि संदसि आजियां कई। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे अख्तर मेंगल चयो त PTI हुकूमत खां को बि उहिदो न घुरियो हो। असां गुम थियल माण्हुनि सूधो 6 नुकाती मुतालबा रखिया हुआ। अमल न थियण ते हुकूमत खां रस्ता धार करे छॾिया।
असां हुकूमत सां गॾु हली रहिया हुआसीं पर उहे रेड़ियूं पाए रहिया हुआ। PDM जे इजलास बाद ॿुधाईंदासीं त दमादम मस्त कलंदर कीअं थींदो। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त PDM मुल्क में कानून जी हुकुमरानी लाइ जदोजहद ते निकितो आहे। मुल्क में वन पार्टी स्टेट जो कानून लागू करण जी कोशिश कई पई वञे। मुल्क में अनाड़ी ऐं नाअहल माण्हुनि जी हुकूमत मड़ी वई आहे। अनाड़ी ड्राइवर सदाईं एक्सीडेंट कंदो आहे। PDM जो समूरियूं जमातूं मुल्क खे आइन ऐं जमहूरियत तहत हलाइण लाइ निकिरी पियूं आहिनि। आवाम खे अपील आहे त क़ौमी जदोजहद में साथ ॾियनि। हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे एहसन इक़बाल चयो त इमरान ख़ान कश्मीरियुनि जो बि सौदो करे छॾियो आहे। PDM कश्मीरियुनि जे हक़नि लाइ बि जदोजहद करे रही आहे। नून लीग खे इमरान ख़ान जे गद्दारी जे सर्टिफिकेट जी ज़रूरत नाहे। इस्लामाबाद खे हाणे गिलगित बल्तिस्तान जा हक़ ॾियणा पवंदा। ॿियनि सूबनि जीअं गिलगित जे अवाम खे हक़ ॾियारींदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी स्कर्दू में चूंड जलसे के ख़िताब दौरान चयो त आसिफ ज़रदारी गिलगित बल्तिस्तान खे सूबे जो दर्जो ॾिनो। पीपल्स पार्टी हुकूमत जे ख़त्म थियण बाद गिलगित बल्तिस्तान जे नौजवाननि खां रोज़गार खसियो वियो। आवाम जो जज़्बो ॾिसी लॻे थो त गिलगित बल्तिस्तान जे चूंडुनि में तीर खे कामयाबी मिलंदी। क़ौमी असम्बली जी कानून ऐं इंसाफ़ बाबति कमेटी ॿार जी पैदाइश बाद पीउ खे 1 महीने जी मोकल ॾियण जो बिल मंज़ूर करे वरितो। PP MNA शाज़िया मरी तरफ़ां पेश कयल बिल में चयो वियो आहे त पहिरें ॿार जी पैदाइश ते माउ खे 6 महीना ऐं पीउ खे महीने जी मोकल मिलंदी। ॿिएं ॿार जे जनम बाद माउ खे 4 महीना ऐं टे ॿार जे जनम ते माउ खे 3 महीना ऐं पीउ खे 1 महीनो मोकल मिलंदी। इहो कानून रुगो इस्लामाबाद जे समूरनि सरकारी ऐं निजी इदारनि ते लागू थींदो। ॿुधायो वञे त मुल्क खे केरु हलाए रहियो आहे। नामालूम सरकार पंहिंजो कमु पकिड़े ऐं मुल्क में गवर्नेंस खे बहितर कयो वञे। PP सेनेटर शेरी रहमान चयो आहे त कुझु ॾींहंनि खां पार्लियामेंट जो इजलास जारी रहण बाद FATF बाबति वज़ाहत न कई वई। राति पेट में कानून ठाहिया विया तॾहिं बि पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट में शामिल आहे। IMF हुजे या FATF नाअहल हुकुमरान किथे बि मुल्की मफ़ादनि जो तहफ़ुज़ न करे सघिया आहिनि। ऐवान सदर खे ऑर्डिनेंस फैक्ट्री बणायो वियो आहे। हुकुमरान पार्लियामेंट में वज़ाहत कनि असां ग्रे लिस्ट मां निकिरण लाइ मदद कंदासीं। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। मुल्क में दहशतगर्दी ॿीहर कर खंयो आहे। घोटकी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि लाइ हिकु औरत खे मुबैना तौरु इज्तिमाई लजालुट जो निशानो बणाए वीडियो ज़रिए ब्लैकमेल करण जो इंकशाफ। आदिलपुर लॻ ॻोठ चंगलाणी जे रहवासियुनि औरत जो पुलिस ते गिरफ़्तार हिकु जवाबदार खे रिश्वत वठी आज़ादु करण जो इल्ज़ाम। मुतासिर औरत इल्ज़ाम हयो आहे त एजेंट ग़ुलाम मोहम्मद मीरानी ऐं संदसि साथियुनि 1 साल ताईं खेसि लजालुट जो निशानो बणायो ऐं वीडियोज़ रिकॉर्ड करे लाॻीतो ब्लैकमेल कयो। माठ न रहण जी सूरत में मुड़ुस ऐं ॿारनि खे क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं। समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। सिंध जे 13 सरकारी मुलाज़िमनि जी पाबंदी मड़ियल तंज़ीमुनि सां राब्तनि जो इंकशाफ। CTD घर वज़ारत खे ख़त लिखी संदन नाला 4th शेड्यूल में शामिल करण जी सिफ़ारिश करे छॾी। ज़रियनि मूजिबि तालीम खाते, DC ऑफिस, आबपाशी, ज़राअत ऐं सिहत खाते में कमु कंदड़ मुलाज़िमनि जो वास्तो शिकारपुर, नौशेरो फ़िरोज़, खैरपुर, लाड़काणो, कराची जे ओलह ऐं ओभर ज़िलनि सां आहे। हुकूमत तरफ़ां परॾेही सरबराहनि खां तोहफ़े तौरु मिलियल क़ीमती शयूं सरकारी ऐं हथियाबंद फोर्सिस जे ऑफिसर्स खे विकिरो करण जो फ़ैसिलो। काबीना डिवीज़न तोशाखाना में रखियल घड़ियूं, हार ऐं ॿियूं क़ीमती शयूं नीलाम करण जो फ़ैसिलो करे छॾियो। उहे क़ीमती शयूं 4 खां 6 नवंबर ताईं जाइज़े लाइ काबीना ब्लॉक में रखियूं वेंदियूं। मोहरबंद आछूं घुराइण बाद 25 नवंबर ते नीलाम कयूं वेंदियूं। सिंध सरकार जी वज़ारती कमेटी रिटायर्ड कैप्टन सफ़दर जी गिरफ़्तारी ऐं IG सिंध जी मुबैना तज़लील वारे वाक़े जी जांच शुरू करे छॾी। कमेटी IG सिंध जे घर ऐं भरपासे वारनि रस्तनि जा CCTV फुटेज हथ करे वरिता। कराची जे निजी होटल में सफ़दर जी गिरफ़्तारी खां थाणे ते मुंतक़िली ताईं जा बि CCTV फुटेज हथ। वज़ारती कमेटी तरफ़ां रोज़ानो बुनियादनि ते जांच करण ऐं इजलास कोठाइण जो फ़ैसिलो। IG सिंध मुश्ताक महर ऐं एडिशनल IG ग़ुलाम नबी मैमुन खे बि कुझु ॾींहंनि में तलब करण जा इम्कान। वज़ारती कमेटी 1 महीने अंदरि जांच करे रिपोर्ट वॾे वज़ीर हवाले कंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूबाई वज़ीर सईद गनी जी सरबराही में 5 रुकनी वज़ारती कमेटी जोड़ी हुई।
सुप्रीम कोर्ट अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो नालो ECL में शामिल करण वारी दरख्वास्त खारिज करे छॾी। शहबाज शरीफ जो नालो ECL में शामिल करण वारी नैब जी इस्तदारत ॿुधणी दौरान जस्टिस मुनीब अख्तर नैब प्रोसिक्यूटर सां मुखातिब थींदे चयो त 4 ॾींहं अॻु आयल अदालती फ़ैसिलो पढ़ो हा त अहिड़ा दलील न ॾियो हा। हाईकोर्ट जे हुकमनि वक़्तु शहबाज शरीफ ते सफ़री पाबंदियूं गैर ज़रूरी हुयूं। शकी ट्रांज़ैक्शन करप्शन जे ज़ुमरे में न थी अचे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा केस में अदालत मनी लॉन्ड्रिंग कानून जी तशरीह करे चुकी आहे। घोटकी में अॻोणे वॾे मुंशी ते कारे मामले जो जिरगो करे नौजवान मथां 2 संग चटी जी फतवा ॿुधाइण जो इल्ज़ाम। मुतासिर धुर जो फ़ैसिलो मञण खां इनकार। संग चटी में ॾिनल मासूम न्याणी सां गॾु एहतजाज। नौजवान फिदा हुसैन कोलाची जे वारसनि दायो आहे त अॻोणे वॾे मुंशी नूर मोहम्मद कोलाची ज़बरदस्ती जिरगो कयो ऐं फ़ैसिलो मञण खां इनकार करण ते नौजवान खे मारण जूं धमकियूं ॾियण सां गॾु 10 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे पंहिंजा हथियाबंद विहारे छॾिया आहिनि। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। नैब अॻोणे डिप्टी फूड कंट्रोलर इकबाल मेमन खे गिरफ़्तार करे वरितो। नैब सख जी टीम कराची में कार्रवाई करे इकबाल मेमन खे हिरासत में वरितो। अॻोणो डिप्टी फूड कंट्रोलर घोटकी में सरकारी कणक में गोभिन वारे रेफरेंस में घुर्बल हो। संदसि ख़िलाफ़ 2017 में करप्शन रेफरेंस दाख़िल कयो वियो हो। गिरफ़्तार इकबाल मेमन खे एहतसाब अदालत में पेश कयो वेंदो। डहरकी वेझो 2 हफ़्ता अॻु मुबैना तौर औरताणी आवाज़ ते हिरकजी अगवा थी वियल 2 नौजवाननि आबिद डहर ऐं अकबर कान्यू जे वारसनि खां 10 लख रुपया भुंग तलब। पुलिस मुखबिन जी बाज़ियाबी लाइ का बि कार्रवाई अमल में न आंदी। होटल ते मज़दूरी कंदड़ अकबर कान्यू जूं वारिस औरतूं भुंग जे बंदोबस्त लाइ घर घर वञी चंदो गॾु करण ते मजबूर। फलरल कश्मीर ते भारत जे कब्ज़े ख़िलाफ़ कश्मीर समेत पाकिस्तान में भी अॼु कारो ॾींहुं मल्हाए पियो वञे। सख ख़ैपुर मीरपुर ख़ास मीरवा गुरचाणी खिपरो ऐं ॿियनि शहरनि में कश्मीरी भाइरनि सां ॿधी जे इज़हार लाइ मुज़ाहिरा। कश्मीर ते भारत जे नाजाइज़ कब्ज़े ख़िलाफ़ नारेबाज़ी। वज़ीर आज़म इमरान ख़ान कश्मीरनि सां ॿधी जो इज़हार कंदे चयो आहे त 73 साल अॻु भारत कश्मीर ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो ऐं कश्मीरनि खे पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करण वारे हक़ खां महरूम करे छॾियो। भारत पंहिंजी फ़ौज ज़रिए 80 लख कश्मीरनि खे यग़माल बणाए रखियो आहे। कश्मीरनि खे ख़ुदि मुख़्तियारी जो हक़ मिलण ताईं जिदोजहद जारी रहंदी। पंहिंजे ख़िताब में वज़ीर आज़म चयो त भारत खे पैगाम ॾियां थो त असां अमुन लाइ तयारु आहियूं, पर भारत खे कश्मीरनि जो फ़ौजी घेरा ख़तमु करणो पवंदो। एयरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन बोर्ड ATR जहाज़ साने जो ज़िम्मेवार PIA खे करार ॾेई छॾियो। सिविल एविएशन अथॉरिटी तरफ़ां सिंध हाई कोर्ट में शुरूआती जांच रिपोर्ट पेश। रिपोर्ट में चयो वियो आहे त पायलट खे इंतिहाई मुंझियल क़िस्म जी फ़नी ख़ामी जो मुंहुं ॾिसणो पियो। ATR हादसो टर्बाइन ब्लेड टुटण सबबि पेश आयो। टर्बाइन जो ब्रेक टुटण PIA जी मेंटेनेंस में बेज़ाब्तगियुनि जो नतीजो आहे। 2016 में ATR जहाज़ हादसे जे नतीजे में जुनैद जमशेद सूदो ॿिया मुसाफ़िर फ़ौत थिया हुआ। सिहत खाते नॉन टेक्निकल शोबे में 1 खां 4 ग्रेड ताईं नयूं भर्तियूं करण खां रोके छॾियो। DG सिहत DHOs ऐं समूरनि इस्पतालनि जे MS खे लेटर जारी। हिदायतनामे में चयो वियो आहे त नॉन टेक्निकल शोबे में भर्तियुनि खे ईंदड़ हुकुम ताईं रोकियो वञे। सिहत खाते में ग्रेड 16 ताईं जे डॉक्टर्स ऐं मुलाज़िमनि जी डिग्री मोकल मंज़ूर करण वारा इख्तियार सेक्रेटरी खां DG सिहत ॾांहुं मुंतक़िल। सिहत खाते नओं हुकुमनामो जारी करे छॾियो। कलोई भरिसां ज़हरीलो खाधो वापराइण बाद बेहोशी हालत में इस्पताल मुंतक़िल थियल औरत ऐं 1 ॿारड़ी फौत मुस्मात गुला ऐं 7 सालनि जी ॿारड़ी सोना हैदराबाद जी इस्पताल में दम ॾिनो। हैदराबाद ऐं मिठी इस्पताल में 6 ॼणनि जो इलाज जारी। ॻोठ बचल सूमरो में गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो खाधो वापराइण सबबि हिकु ई कुटुंब जा 8 भाती बेहोश थी विया हुआ। ॻोठाणनि जो चवणु आहे त ज़हरीली शइ वापराइण सबबि वधीक 20 ॼणनि खे उल्टियूं ऐं दस्त शुरू थी विया। खेनि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिहत खाते जी टीम सूरतहाल जो जाइज़ो वठण लाइ ॻोठ बचल सूमरो पहुची वई। इस्लामाबाद में रेडियो पाकिस्तान जे बरतरफ़ मुलाज़मनि जो 7 ॾींहं बि एहतजाज। मुलाज़मनि DG रेडियो खे ऑफिस अंदरि वञण खां रोके छॾियो। मुलाज़मनि वफ़ाक़ी सरकार जे फ़ैसिले खे रद्द कंदे चयो आहे त 750 मुलाज़मनि खे जबरी तौरु निकाली ॾिनी वई आहे। हाणे वरी रेडियो पाकिस्तान जी इंतिज़ामिया रहियल पघारूं बि नथी ॾिए। बरतरफ़ मुलाज़मनि तरफ़ां बहाली ऐं रहियल पघारूं मिलण ताईं एहतजाज जारी रखण जो चिताब।
लाड़काणो में राइस कैनाल के किनारनि ते आबाद माण्हुनि तरफ़ां घर ख़ाली करण जो नोटिस मिलण बाद एहतजाज। मुज़ाहिरीन दाहियो आहे त कैनाल के किनारनि ते वरियनि खां आबाद ख़ानदाननि खे घर ख़ाली करण जा नोटिस सुमाणिया विया आहिनि। खेनि बेघर थियण खां बचायो वञे। नओं देरो में बि दादू कैनाल सूधो ॿियनि वाहन जे किनारनि ते रहंदड़ माण्हुनि खे घर ख़ाली करण जो नोटिस। रहवासी आपाशी इख्तियारनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। मुज़ाहिरीन चयो आहे त घर ॾाठा विया त हू बचनि सूधो दरबदर थी वेंदा। पेट गुज़र लाइ परेशान आहिनि त नवां घर कीअं ठाराईंदा। ॿिए पासे आपाशी इख्तियारनि जो चवणु आहे त कैनाल ऐं वाहन जे किनारनि ते रहंदड़ माण्हुनि खे अदालती हुकुम ते नोटिस जारी कया विया आहिनि। ऐं भारत में शादी खां इनकार ते दोस्त जो टीवी अदाकारा मालवी मल्होत्रा ते हमिलो। जवाबदार अदाकारा के पेट में चाकू हणी ज़ख़्मी करे छॾियो। मुंबई में इस्पताल में मुंतक़िल। वाक़े जो केस दाख़िल। जवाबदार गिरफ़्तार न थियो। भारतीय पुलिस मूजिबि वाक़े बाद जवाबदार फ़रार थी वियो। संदसि गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।